खान जी हकल बुधी उडामंदड़ पक्की पाजी राम विसारे वेंदा गुलाम हुसैन अगर डिजंदो आहे न सिर्फ पंहिंजे रब जी ज़ात खां डिजंदो आहे। हिन सिंध धरतीअ ते हर ज़ुल्म जो ख़ात्मो कंदुसि। तू मरंदे जावर खान, तू मरंदे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 या अली मुझी मदद कर मुझी मौला। जुल्म जो हिसाब थींदो। काली रात खे खत्म करण लाइ आवाज़ उतारणो पवंदो, आवाज़ उतारणो पवंदो। हुसैन जो गुलाम, गुलाम हुसैन आया।